शाह साहब, लेवल प्लेइंग फील्ड जी तव्हां बि ज़िक्र कयो, चेयरमैन साहब बि कयो, सभई कयूं था। नून लीग निगरान हुकूमत में आहे त पोइ लेवल प्लेइंग फील्ड त मुश्किल आहे मिलणु पाकिस्तान पीपल्स पार्टी खे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। साईं, लेवल प्लेइंग फील्ड चेयरमैन साहब जेका ॻाल्हि कई, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, उहा सभिनि जे लाइ कई। उन सां मतिलबु इहो वरितो वियो त लेवल प्लेइंग फील्ड का वॾी फेवर जेका आहे उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे थी त हुननि खे मिले। पीपल्स पार्टी खे न कॾहिं पहिरियों का फेवर मिली आहे, न ई असां फेवर वठणु चाहियूं था। असां त लेवल प्लेइंग फील्ड असांजी त इहा ई आहे त असां अवाम में वञूं, इलेक्शन जल्द थियनि, जीअं हाणे इनशाला 8 फरवरी ते थींदा, ऐं पोइ अवाम जेको फ़ैसिलो करे। चेयरमैन साहब इहा ॻाल्हि कई। वरी जे चेयरमैन साहब चए थो त बाबा PTI खे बि रुकावटूं न विधियूं वञनि, उहे इलेक्शन में हिसो वठनि, त वरी चवंदा त पीपल्स पार्टी जेको PTI सां इलाक़ थिए थो। हालांकि इहो बि मुमकिन न आहे। वरी का ॻाल्हि अचे थी, मिसाल कुझु ॾींहं पहिरियों हिकदमि ब्रेकिंग न्यूज़ अची वियूं, हेडलाइंस लॻी वियूं त प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब चयो त मां नवाज़ शरीफ़ खे प्राइम मिनिस्टर थियण ई न ॾींदुसि। बेशक प्रेसिडेंट साहब चयो ई कोन हो। उन्हनि इहा ॻाल्हि कई त असांजो थींदो वज़ीर आज़म जेको आहे। ज़ाहिर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन वक़्तु असां सम्झूं था त सॼे पाकिस्तान में असांखे सुठी मोट मिलंदी, ऐं अवल त सिंपल मेजॉरिटी मिलंदी। पर जे सिंपल मेजॉरिटी न बि मिली त नेशनल असेंबलीअ में सभ खां वधीक जेके सीटूं आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि हूंदियूं। माण्हू पुछंदा हुआ इहो कीअं था तव्हां चओ? ॾिसो, सिंध में असां हिन वक़्तु स्वीप कयूं पिया, शहरी इलाइक़ा बि, ऐं ॿिया तव्हांखे ख़बर आहे, बाक़ी अल्हम्दुलिल्लाह असांजो हूअं ई ॿियनि जाइनि ते अलाह जी महिरबानी सां असांजा दोस्त खटियल आहिनि। जनूबी पंजाब जिथे पोएं दफ़े बि असांखे कुझु सीटूं मिलियूं, कुझु असांजियूं सीटूं RTS जे करे 200-300 वोट, 1000-5000 वोट ते अॻिते पोइते कयूं वयूं। सेंट्रल पंजाब असां लाइ ॾुखियो ज़रूरु आहे, पर हे जेको वक़्तु आहे जंहिंमें इहा सॼी उते ईअं मांधाण मचियो पियो आहे, त नून लीग बि चवे थी त मुंहिंजो स्ट्रॉन्ग होल्ड आहे, PTI बि चवे थी, वरी IPP बि साम्हूं अची वई आहे। त इन में असां वॾा पुरुमीद आहियूं त असांखे बि सीटूं उतां मिलंदियूं। बलोचिस्तान जिथे 2018 में असां वटि हिकु MPA हिकु MNA बि न हुयो, उते हाणे कुझु 4 महीनो पहिरियों, 3-4 महीना पहिरियों बल्दियाती इंतख़ाबात थिया। 11 ज़िला असां स्वीप कया, ऐं उते तमामु वॾियूं शख़्सियत जेके आहिनि उहे असांजी मतिलबु जॉइन कयो आहे हुननि पीपल्स पार्टी खे। नवाब सनाउल्लाह ज़हरी साहब आहे, रिटायर्ड जनरल बलोच साहब आहिनि, ईअं खोड़ सारा इलेक्टेबल्स जंहिंजा पंहिंजा। बलूचिस्तान जी सियासत तव्हांखे ख़बर आहे, उते जेको असरु हूंदो आहे माण्हुनि जो, क़ौम आहे, ऐं ॿियो ज़ेर असर इलाइक़ा आहिनि, ऐं पार्टी जो पंहिंजो वोट बि आहे। त असां ॾाढा पुरुमीद आहियूं KP में असांखे हिसो मिलंदो। इहा पोज़ीशन कंहिं ॿी पार्टी जी न आहे। ॿियूं ईअं आहिनि त बाबा स्प्रिट किथे बाप आहे बलोचिस्तान में, सिंध में ईअं ई MQM जो जेको चवनि था पिया, पर अहिड़ो को हाल उन्हनि जो हिन वक़्तु कोन्हे। पंजाब में जेका नून लीग जो सॾिबो, नून लीग पाण परेशान आहे, तव्हांखे ख़बर पवंदी हूंदी। इलेक्शन जी ॻाल्हि छॾो, पीपल्स पार्टी करे थी। ॿियो हर को जंहिंखां पुछो भई आए बाएं शाएं था कनि, त छो था कनि? उन में इहो ई सबबु आहे न, त उहो नथा सम्झनि त असांखे का उते अहिड़ी मिलंदी मोट। ऐं KP में बि साॻी सूरत हाल आहे। त इन करे पीपल्स पार्टी हिन वक़्तु तमामु सुठी पोज़ीशन में आहे। ऐं जीअं चवंदासीं तव्हांखे यादि हूंदो 1997 में असां वटि कुल 18 सीटां हुयूं पीपल्स पार्टी वटि, उहे बि छॾियो सिंध में, पंजाब में हिकु सीट बि कोन हुई। पर 2002 जा जेकॾहिं इलेक्शन थिया, जेको थियो हुयो, त उन में पीपल्स पार्टी पाकिस्तान में सभ खां वॾी पार्टी हुई। उन वटि खणी सिंपल मेजॉरिटी न हुई, पर वॾे में वॾी सीटूं पीपल्स पार्टी वटि हुयूं। पोइ तव्हां ॾिठो त हिकु सीट ते जंहिंमें पेट्रियट बि ठाहियूं, आज़ाद बि हिकु पासे कराए विया, ऐं वञी मीर साहब मरहूम ज़फ़रुल्लाह जमाली साहब खे अलाह हुनखे जन्नत में जाइ ॾे, प्राइम मिनिस्टर कयूं वञी। इहो सिलसिलो रहंदो आहे। पीपल्स पार्टी खे त कॾहिं फेवर न मिले। 88 तव्हांखे यादि हूंदो
इहो पहिरियों मौक़ो आहे सॼी दुनिया में चेक करे ॾिसनि त पीपुल्स पार्टी नेशनल असेंबली में सभिनि खां वधीक सीटूं खयूं। हलो हिकिड़ो त हूंदो आहे न त ईअं नेशनल में सूबे में ॿियनि सूबनि में अची वयूं, न, पंजाब में बि नेशनल असेंबली में वधि में वधि सीटूं पीपुल्स पार्टी वटि हुयूं। पर तॾहिं 2 ॾींहं खां पोइ सूबाई इलेक्शन थींदा हुया, 2 ॾींहंनि खां पोइ पीपुल्स पार्टी जी खोड़ सीटूं उन्हनि मटराए छॾियूं। न त जॾहिं हिकिड़ो रिज़ल्ट अची वञे, ख़बर पवे त बाबा हे त पीपुल्स पार्टी हुकूमत ठाहे थी वफ़ाक़ में ऐं पंजाब में बि सीटूं वधीक आहिनि, त वन वे ट्रैफ़िक थी वेंदो आहे। हिते छा थियो, तव्हांखे ख़बर आहे जीअं पीपुल्स पार्टी जूं हमेशह राहूं रोकियूं वयूं, उहो ई थियो ऐं हेठि हुकूमत PML वारनि ठाही पंहिंजी। हाणे बि असां जेके चऊं था पिया त लेवल प्लेइंग फील्ड सभिनि खे हुजे, पर असांखे त कॾहिं न फ़ाइदो मिलियो आहे, न ई असां को तवक़ो रखूं था पिया। असां आवाम ॾे वेंदासीं ऐं असां हिन वक़्तु ॾाढा पुरउमीद आहियूं।